नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची के NICH में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरे मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। उन मौके ते सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू हो, सेक्रेटरी हेल्थ ज़ुल्फ़कार शाह, DG हेल्थ ऐं पोलियो प्रोग्राम जा ऑफिसर भी मौजूद हुआ। वॾे वज़ीर ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया ऐं तोहफ़ा भी ॾिना। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। उन मौके ते सिहत वारे वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू हो, सेक्रेटरी हेल्थ ज़ुल्फ़कार शाह, DG हेल्थ ऐं पोलियो प्रोग्राम जा ऑफिसर भी मौजूद हुआ। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची के NICH में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरे मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। वॾे वज़ीर ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया ऐं तोहफ़ा भी ॾिना। तर्जमान पारां इहो ॼाणायो वियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त समूरनि वालिदेन खे गुज़ारिश आहे त पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरनि। पोलियो ख़िलाफ़ इमरजेंसी ऑपरेशन सेंटर सॼे सूबे में पोलियो मुहिम शुरू करे छॾी आहे। पोलियो मुहिम अॼु खां 21 अगस्त ताईं कराची ऐं हैदराबाद डिवीजनन में जारी रहंदी। सिंध जे ॿियनि ज़िलनि में 22 खां 28 अगस्त ताईं पोलियो मुहिम हलाई वेंदी। पाकिस्तान जे मुस्तक़बिल खे बचाइण ऐं पोलियो जे ख़ात्मे में मदद कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची जे NICH में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया। तफ़सील मालूम कंदासीं कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गाज़ी झंडीर खां। जी गाज़ी, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु NICH पहुची करे पोलियो जा ख़तरा पीआरिया आहिनि ॿारनि खे। ही कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में पोलियो मुहिम जी शुरूआत आहे, जंहिंखां पोइ सिंध जे ॿियनि डिवीज़न्स में भी पोलियो जी मुहिम शुरू थींदी। अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो हिन मौके ते चवणु पियो त हींअर सिंध में मजमूई तौर ते 99 लख ॿारनि खे पोलियो जा ख़तरा पीआरिया वेंदा। पोलियो हिकु मुजी मर्ज़ आहे, हुनखां बचाव जे हवाले सां वॾे वज़ीर जो चवणो हो त पोइ ॿारनि खे पोलियो जा ख़तरा पीआरनि। वैक्सीनेशन इंतिहाई ज़रूरी आहे। हिन हवाले सां हुनजो चवणो हो त सॼी दुनिया में जेको पोलियो जा केस आहिनि उहे ख़तमु थी चुका आहिनि। सिर्फ़ु अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते अॼु बि मासूम ॿारनि में जेके 5 साल खां हेठि उमिरि में आहिनि उन्हनि में जेका मौज़ूरी जहिड़ो मसइलो पैदा थिए थो, उनखे पोलियो जे क़तल वसीले रोके सघिजे थो। वॾे वज़ीर सां गॾु सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचू हो बि मौजूद हुई। NICH में ही ॿारनि खे पोलियो पीआरण वारी मुहिम जो वॾे वज़ीर इफ़्तिताह कयो आहे। जी गाज़ी झंडीर अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।